प्रोडक्शन बस समा बस तो मुखे पेरियां छो न बुधायो कातिरा अरे हिनखे बमन सां उॾारे छॾियो चाचे तव्हांखे पी के मारे छॾियो हाणे उहो असांखे बि मारींदो अचो त हलूं अॼु ख़बर पई तव्हांजी हिन शैतानी खोपड़ीअ जी तोखे कौन बख्शीदो तुंहिंजो पुट तुंहिंजे पुट खे मारे छॾींदा शहबाज खान मुंहिंजो पुटु ईंदो तोखां पंहिंजी मंग बि वठंदो ऐं हा पंहिंजे पीउ जो पलांद बि कंदो वफा मुखे माफ कर मुखे न मार अरे तोखे माफ कयां तव्हां कॾहिं कंहिंखे माफ कयो मरण लाइ तयार थी वञ कमदार थोड़ो तेज धकणेस तो खबर पएस उतार खैर वही खैर यो तो खोड़ो ही न थो लगे वफा तू हिते कीअं आयो आहे शीना तूं दिलि सां यादि करी ऐं ही वफा न अचे ईअं कीअं थो थी सघे हुजे सूर हिकिड़ो त ॿुधायां दानी तोखे उहो कहिड़ो सूर आहे जेको ॾिनो नाहे तो मूंखे उहो कहिड़ो सूर आहे जेको ॾिनो नाहे तो मूंखे हुजे सूर हिकिड़ो त ॿुधायां दानी तोखे उहो कहिड़ो सूर आहे जेको ॾिनो नाहे तो मूंखे उहो कहिड़ो सूर आहे जेको ॾिनो नाहे तो मूंखे ख्याल सां ॻाल्हा ज़बान कटे छॾींदो सही थोरे सलाम कयांसि मां पंहिंजो हारी आहियां जा हिन ॻोठ जो नालो अॼु खां पोइ शहबाज़ाबाद आहे शहबाज़ाबाद सरदार हिनखे त होश अचे पियो पुट तू आहे केर तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजो नालो दिलदार सरदार चयोमांइ त शराफ़त जो दौर ई न आहे बे सरदार हाणे हुकुम करियो छा करियूं असां सरदार हाणे हली किथे को धमाको कयूं हली ॻोठ ते था हमलो करियूं ज़ुल्फ़कार सही थो चवे असीं बि तयार आहियूं असां हमेशा ॾाढ जे ख़िलाफ़ लड़ंदासीं ॾाढ जे ख़िलाफ़ तूं मुंहिंजे भाउ जी कातिल आहीं पुट जमीला हे कहे इहा हालत मुंहिंजे वफा सां ख़ुदा जे वास्ते हिनखे न मार ही मुंहिंजो भाउ आहे दिलदार शायद पुलिस अची हुई निकिरण जी कयो फ़क़ीरनि जे मोहताज खे बाबा ॾियो अलाह जे नाले सोणिया अखियां कजले भरियां सोणिया अखियां कजले भरियां दिल ते कर दिया मार सावल मार मुकाया तेरे प्यार वे सावल मार मुकाया तेरे प्यार सर आहीं केर रोद हिते तो अची अरे तुंहिंजो कहिड़ो कमु मां अचां न अचां शायदि पाबंदी आहे छा मुर्शिद बाबा बेशक अलाह हिकु आहे थोड़ी पहले कहिड़ा लॻाइनि बाबा नीरज शहबाज खान कल जो वञी तो खबरे के मारो जी कसम खाई आयो कसम शहबाज शहबाज खान लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।